जीअं त ज़ामिन अली ऐं रूबी अली मुमताज़ मौलाईअ जे लाइ चयो त मुमताज़ मौलाई हिकु सादो माण्हू आहे, तीअं ई शैला गुल बि मुमताज़ मौलाईअ लाइ हिकु सुठो बयानु रिकॉर्ड करायो आहे। ज़ामिन अली ऐं रूबी अली खां पोइ शैला गुल बि मुमताज़ मौलाई जे हक़ में बयानु ॾेई छॾियो। शैला गुल जो चवणु आहे त मुमताज़ मौलाई हिकु सुठो शाइर न पर सुठो सिंगर ऐं उन सां गॾु हिकु सुठी तबियत जो मालिक आहे। ऐं संदसि चवणु हुयो त असां मुमताज़ मौलाईअ जे किरदार कशीअ जी सख़्तु मज़ामत कयूं था। हू हिकु सादो माण्हू आहे, उन जे करे हुन सां सदाईं को न को मसइलो थींदो रहंदो आहे। मां सिंधवासियुनि खे अपील थी करियां त जेको बि तव्हां खां थी सघे मुमताज़ मौलाई जी घणे खां घणी मदद कयो। हू सफ़ा सादो माण्हू आहे।